सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलूड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। अॼु तव्हांजे आॾो पेश कंदासीं वताए फ़क़ीर जी ॻाल्हि आहे त हू बि ख़ुशि त आउं बि ख़ुशि। हिकु ॾींहुं वताए फ़क़ीर वटि के महिमान अची निकिता। हिन मिसकीन वटि हड़ में कुझु बि कोन हो जो खेनि कुझु वठी खाराए। ओचितो हिकु छोकिरो अची चणनि जो होको ॾिनो। वताए फ़क़ीर खेसि सॾु कयो ऐं सभु छोला ॿोलाए खणी महिमाननि जे अॻियां रखियईं। जॾहिं छोकिरा पैसनि जी घुर कई त उथंदे ई 2 थप्पड़ हणी कढियईंसि। छोकिरो वेही रोअण लॻो। घड़ी गुज़री त हिकु शख़्स आयो ऐं अची वताए खे 10 रुपया ॾिनई ऐं चयाईंसि फ़क़ीर दुआ कजांइ। फ़क़ीर हिकदमि उथियो ऐं छोकिरे खे पैसा ॾेई रवानो करे छॾियईं। महिमाननि पुछियसि फ़क़ीर तो उहो छा कयो? जवाबु ॾिनई, मूं वटि हड़ में कुझु बि कोन हो। ॾिठुमि त ख़ुदा खे सुवाल कंदुसि त एतिरो तकिड़ो असुलु कोन ॿुधंदो। सो छोकिरे खे वठी थप्पड़ हयमि। हिन कयूं उब ॾियारींदड़ दाऊं त ॾिसो कीअं न ॿुधी वरिताईं ऐं पैसा अची मिलिया। हू बि ख़ुशि त आउं बि ख़ुशि। अदाई आई वताए फ़क़ीर जी ॻाल्हि, हू बि ख़ुशि त आउं बि ख़ुशि। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे मूंखे कमेंट्स करे ॿुधाईंदा त वरी अहिड़ियूं ॿियूं ॻाल्हियूं बि वताए फ़क़ीर जूं रिकॉर्ड करे तव्हां वटि पहुचायूं। अस्सलाम वालेकुम।